बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सौजरो न्यूज़ में भली कार। मीरपुर माथेलो में सौजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथेलो में रोड क्रॉस करण दौरान होटल ते मजदूरी कंदड़ पोहरियत के तेज़ रफ्तार मोटरसाइकिल जो टक्कर। नतीजे में पोहरियत इरशाद कोराई ज़ख्मी थी पियो। ज़ख्मी के DHQ सिविल अस्पताल मीरपुर माथेलो मुंतकिल कयो वियो, जिते हालत गणती जोगी होण करे डॉक्टरनि खेसि रहीमयार अस्पताल रेफर करण जो चयो। एम्बुलेंस न मिलण करे नौजवान तड़पी तड़पी फौत थी वियो। होॾां मोटरसाइकिल हलाईंदड़ नौजवान ज़ामिन अब्बास कुरैशी खे शहरनि पकड़े पुलिस हवाले करे छॾियो आहे। नाज़रीन, मीरपुर माथेलो में रोड क्रॉस करण दौरान होटल ते मज़दूरी कंदड़ पोहरियत के तेज़ रफ्तार मोटरसाइकिल जो टक्कर। नतीजे में नौजवान फौत। एक्सीडेंट थियो, उन्हनि खे खणण जे लाइ कोई पुलिस एम्बुलेंस तयारु न आहे। पुलिस वारा बि अचनि था, बयान लिखनि था, पाण में ॻाल्हाइनि था पिया। तेज़ असां MS ते केस खणंदा, MS ते हिते नालो बि नथा लिखनि पुलिस वारा। हमरा सां हाणे फौत थी चुको आहे, हुनखे कोई नथो ॾिसण चाहे। न डॉक्टर साहिब अस्पताल तव्हां बाइक साइड वञो, एम्बुलेंस सां ॾिसो वञी। तव्हां मीडिया वारा आहियो, तव्हां बाइक साइड वञो ॾिसो एम्बुलेंस। 5-6 त एम्बुलेंस बीठी आहे, असां प्राइवेट एम्बुलेंस घुराई आहे डेरकी जी। तभी असांजो हमरा फौत थी वियो आहे। असांखे कोई तावन करण लाइ तयारु। असां ग़रीब हुजे, असां हिंदू हुजूं हा, जेके सरदार जा माण्हू हुजे पोइ सॼा भॼी अचनि हिते असां केस कंदासीं।